माजिद साहब, पाण जेकॾहिं शुरूआत कयूं हमास जे अॻुवान ऐं फ़लस्तीन जे अॻूणे वज़ीर आज़म जी जेको शहादत या उन ते जेको हमिलो थियो आहे उन सां त कीअं था ॾिसो त हीउ डिघे अरसे खां दोहा में तरसियल हुआ, ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में हू रहिया पिए, पर उते इसराइल उनखे टारगेट न कयो। जॾहिं हू ईरान पहुता आहिनि ईरानी नए सदर जी हलबरदारी तक़रीर में, उते उनखे टारगेट करणु कीअं था ॾिसो? ऐं हिन हमले खां पोइ घणनि माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त ग़ज़ा में जंगबंदी जे हवाले सां जेके ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं उहे बि जेके आहिनि से हाणे मुतासिर थींदियूं ऐं सूरत हाल जेका आहे सो ख़िते में वधीक ख़तरनाक बि थी सघे थी। इंतहा वारो जेको अमल आहे उहो इसराइल खां एक्सपेक्ट करे पियो सघे। हीउ क़तर ते या कंहिं ॿिए मुल्क ते या इवन जेको तुर्किया आहे उते बि हीउ रहियल हो त उते ही इहा हरकत कोन पिया करे सघिया। ईरान जो हुननि सां हिकिड़ो कंटिन्यूस कॉन्फ्लिक्ट आहे, उते हुननि जा अॻे बि अॻुवान ईरान जे ई मारिया अथनि, सो हिननि खे हिननि टारगेट कयो आहे। हिन हाणे वेझड़ाई में जेका फायरबंदी जे बारे में बि थोरियूं जेके अफ़वाह हुयूं उन में हिन हिकिड़े मीटिंग बि कई हुई जंहिंमें चयो त असां फायरबंदी जे लाइ राज़ी आहियूं, पर हिन फायरबंदी खे जेको आहे सो सीज़ फायर करण खे जेको आहे सो उन खे बि हिननि जेकोटाइज़ कयो ऐं हिन खे क़तल कयो। इन जा वॾा इम्प्लीकेशन आहिनि, पर कुझु माण्हू तव्हां ॾिसो त हिते इहो एक्सपेक्ट कंदा आहिनि शायदि त उनखे पंहिंजो इज़राइल खे ऐं ईरान खे जेको आहे सो कंपेरिज़न कंदा आहिनि त ईरान जेको आहे ज़ाहिर आहे उनजी पंहिंजी कैपेसिटी आहे, पर हू जेको इसराइल आहे उहो विथ हिज ओन जेके हुनजा पार्टनर्स आहिनि अमेरिका, यूरोपियन कंट्रीज़ ऐं ॿिया काफ़ी मुल्क, ऐं उनजी जेका कैपेसिटी आहे उन सां ईरान कंहिं बि तरीक़े सां मुक़ाबिलो नथो करे सघे। प्रॉक्सी ज़रूरु विढ़ी सघे थो, मुक़ाबिलो नथो करे सघे। पोइ दफ़े बि हिननि जो कमांडर मारियो हुन त हुन नंढी वॾी फायरिंग करे ऐं उनखे पोइ पेर हलियो। त इहो माण्हुनि जी एक्सपेक्टेशन आहे, हाई एक्सपेक्टेशन आहे त पोइ ईरान बाक़ाइदे हुननि ते हमला कंदो, जेको मुंहिंजो ख़्यालु आहे कोन कंदो, पर इन जा इम्प्लीकेशन एॾा शदीद थींदा। हिकु त फायरबंदी कोन थींदी ऐं इहा जेका जंग आहे उहा जारी ऐं सारी रहंदी। ॿियो इन जो जेको असां पाकिस्तान में जेको हिकिड़ी ॾिसूं पिया त डिवाइडेड आहे, कुझु माण्हुनि जी कंस्पायरेसीज़ थियूं शुरू थियूं आहिनि त इहो हिनखे ईरान मारायो आहे। हालांकि ईरान जा पंहिंजा अॻुवान ईरान में जेके आहिनि से इज़राइली मारींदा रहिया आहिनि। कुझु माण्हू इन ते शक कंदा रहिया आहिनि त हीउ जेको आहे सो अमेरिका जो माण्हू, हालांकि हिन जो पूरो ख़ानदान जेको आहे सो उहो इन जंग में 60 खां वधीक, हींअर त 7 अक्टूबर खां जेके हमला थिया आहिनि 60 खां वधीक, जंहिंमें 3 पुट पोटा जी जी पूरो ख़ानदान जेको आहे सो हिन जेको आहे सो हिन जंग में जेको आहे सो शहीद थी चुको आहे। तॾहिं बि तव्हां ॾिसो त पाकिस्तान में कुझु माण्हू जेके आहिनि उनखे इन साज़िशी थ्योरी सां था ॾिसनि त जेको आहे सो हिनखे ईरान मारायो आहे ऐं हिनखे जेको आहे सो अमेरिका जो माण्हू हो। सो इहे सभु शयूं जेके आहिनि से डिसअपॉइंट कंदड़ आहिनि। तो के हमास पंहिंजी जंग जेको हुननि जो हिकिड़ो ऑब्जेक्ट जो आहे क़िबला 1 जे हवाले सां उनजी हू जेका जंग विढ़नि पिया उहो उन्हनि जो ख़्यालु आहे त उहो जंग विढ़नि पिया। उन्हनि जो हिकिड़ो ऑब्जेक्टिव आहे, उन ते हू शुरू खां वठी जंग विढ़ंदे रही आहे हमास। सो उनजो सरबराह उनखे मारियो अथनि, उनजो यकीनन मिडल ईस्ट ते इम्प्लीकेशन थींदियूं, इन जो तमामु घणो हिकिड़ो असरु थींदो। हाणे ॾिसूं त ॿिया जेके मुल्क आहिनि उहे इन ते कहिड़ो जेको आहे सो रद्द अमल ॾियनि। ख़ासि करे मूं हिकिड़ो रद्द अमल ॾिठो जेको इम्पॉर्टेंट हो मुंहिंजे लाइ। तव्हां ॾिसो त यकदमि अमेरिका इहा स्टेटमेंट ॾेई छॾी आहे त उन खे डिस्टेंस कयो आहे पंहिंजो पाण खे, असां न मारायो जी। त माना छाकाणि चयो पियो त इसराइल इहा कार्रवाई अमेरिका जे सपोर्ट खां सवाइ करे ई नथो सघे। इहे ॻाल्हियूं हलियूं पियूं त उन्हनि हिकिड़ी वज़ाहत ॾिनी आहे त असांजो को अमल दख़ल न आहे। जी जी उन्हनि इहा वज़ाहत ॾिनी आहे त असां इन खे न मारायो आहे, छो त उहे बि माना इन कॉन्फ्लिक्ट में वधीक जेको आहे सो एग्रीवेट करणु कोन पिया चाहिनि। पर सभिनी खे ख़बर आहे त जेको आहे सो इसराइल खे अमेरिका जी तमामु घणी सपोर्ट आहे। तव्हां हाणे विटनेस कयो हूंदो जॾहिं जेको इसराइली वज़ीर आज़म जॾहिं हुनजी पार्लियामेंट खे ख़िताब पे कयो, हालांकि हुन कूड़ पे ॻाल्हाया, पर हुनजे हिकिड़े जुमिले ते हुननि जा पार्लियामेंटनि उथी बीह करे हुन ते ताड़ियूं पे वॼायूं। सो एॾी ओवरवेलमिंग हुनखे सपोर्ट आहे, ज़ाहिर आहे उहे अहिड़े क़िस्म जूं कार्रवाई करे सघनि था ऐं हुननि उहा कार्रवाई कई आहे। हाणे ॾिसूं था इन जा नतीजा कहिड़ा था निकिरनि ऐं वधि मां वधि भोॻींदा वरी बि जेके फ़लस्तीनी आहिनि जेके भोॻनि पिया ऐं वधीक भोॻींदा। माजिद साहब, अव्हांजी छा राय हूंदी? छाकाणि त फ़ौज जो इहो ई मुतालबो त 9 मई ते सदके दिलि सां माफ़ी वठो, एतिराफ़ कयो त इहो असांखां थियो ऐं असां हुन ते माफ़ी था वठूं त माफ़ी मिली सघे थी। कुझु माण्हू चवंदा आहिनि सोशल मीडिया वॾी स्ट्रेंथ हुई ख़ान साहब जी, उहा बि ख़तमु थी चुकी आहे, हू जेल में आहे, पार्टी जी सूरत हाल सभिनी खे ख़बर आहे, त हू माफ़ी बि वठी सघे थो। ऐं पोइ चवनि था त कुझु अरसे में पहिरें मरहले में शाह महमूद कुरैशी साहिबु ॿाहिरि ईंदो ऐं उहो हुकूमत सां ई ॻाल्हियूं कंदो, जेको ज़ाहिर फ़ौज चए थी त उन्हनि सां उहा ॻाल्हियूं कयो ऐं पोइ मामला अॻिते वधायो। ॾिसो नसीर साईं, मुख़्तलिफ़ स्पेक्यूलेशन आहिनि, माण्हू
डिफरेंट थ्योरीज़ जेके आहिनि से पंहिंजूं पंहिंजूं पेश कनि पिया। ज़ाहिर आहे असां वटि का चिड़ो चिड़ी त आहे कोन जो का डायरेक्ट इंफॉर्मेशन असां वटि हुजे उन ई बेस ते माण्हू जेको आहे सो पंहिंजी जेको आहे सो एनालिसिस पेश करे। पर मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त जेको ही 9 मई आहे उन ई ते इमरान ख़ान सरेंडर या माफ़ी कोन वरितो। 9 मई ईअं आहे जीअं ताश जे पतनि में यके जो जेको पतो आहे न उहो आहे 9 मई। उहा ॿिन्ही धुरियुनि वटि आहे, उहो हुननि वटि बि आहे हिननि वटि बि आहे। माना जेकॾहिं 9 मई ते जेकॾहिं इमरान ख़ान सरेंडर करे थो त हिन जो सॼो नैरेटिव जेको आहे उहो दोस्त थी वेंदो, माना डाउन थी वेंदो। तंहिंजे करे इन जो त सवाल ई पैदा पवंदो थिए। बाक़ी जेसि ताईं ॻाल्हि इहा टॉक्स जी हले पई बैकडोर जी, इहो थी सघे थो किथे बैकडोर्स में हू पंहिंजा माण्हू रखनि, हू चवंदो बाबा तव्हां शाह मोहम्मद कुरैशी खे आज़ादु कयो, उहे तव्हां सां टॉक्स करे, पर वरी बि जेके इंस्ट्रक्शन्स हूंदियूं उहे इमरान ख़ान जो हूंदियूं। बाक़ी अॼु जेके डेवलपमेंट थियूं आहिनि उन ई मां इहा ॻाल्हि कोन थी लॻे त का इहे टॉक्स जेके आहिनि से कामयाबु वेंदा, छो त अॼु की डेवलपमेंट इंतिहाई जेको तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो जेको इंस्टीट्यूशनल टकराव वारी सूरत हाल आहे, जेका इंस्टीट्यूशनल जो जेको टकराव आहे, तव्हां सम्झो था त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे तव्हां डिफाए था कयो ऐं उनखे पार्लियामेंट डिफाए थी करे त उन जा नतीजा इंतिहाई ख़तरनाक निकिरंदा। त यकीनन इहो जेको पहिरियों बि ॾिठोसीं इलेक्शन न कराइण जे हवाले सां पार्लियामेंट ठहराव मंज़ूर कयो, उन ते अमल कोन थियो, ॿिनि सूबनि में इलेक्शन कोन थी सघी, उहो ई सुप्रीम कोर्ट जो डायरेक्शन हुयूं, उन ते अमल कोन थियो। आख़िर में सुप्रीम कोर्ट जे डायरेक्शन ते थियो, आख़िर में जेका इलेक्शन थी उहा बि सुप्रीम कोर्ट जे डायरेक्शन ते थी। पंहिंजे मुक़ररु वक़्त तइ थी, असेंबलियुनि मुदत पूरी कई, असेंबलियूं टुटियूं, उन खां पोइ पर जीअं पहिरियों वक़्त खां अॻु उन्हनि जी डिमांड हुई सुप्रीम कोर्ट जी, उन ते कोन थियो। उन ते कोन थियो, पर आख़िर हा उन ते कोन थियो, पर बाद में जेको चीफ जस्टिस साहब चयो त बाबा तव्हांखे हिन उन हिकिड़ो टाइम फ्रेम ॾिनो त तव्हांखे हिन में इलेक्शन करणी आहे, उहो बाक़ाइदे ट्रू स्पिरिट में उहो इम्प्लीमेंट थियो। पर ही जेका सूरत हाल आहे न, हाणे इन ई कानून जेको हिननि जेको ही पंहिंजो 2017 वारो जेको इलेक्शन कानून आहे उन में जेका हिननि अमेंडमेंट कई आहे, एक्ट में जेका हिननि तरमीम कई आहे न, इहा तरमीम इहो ज़रूरी न आहे त इहा इन जी जेका इंटरप्रिटेशन आहे उहा वरी बि कोर्ट कंदी न। त इहो हाणे ही कीअं था चई सघनि, सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾेई चुकी आहे न, हिकु दफ़ा फ़ैसिलो ॾियण खां पोइ हाणे इहो रेट्रोस्पेक्टिवली छा इम्प्लीमेंट थींदो या नेक्स्ट इलेक्शन में इम्प्लीमेंट थींदो, त हिते कुझु बि थी सघे थो। ज़ाहिर आहे जहिड़े तरीक़े सां हिननि वटि माण्हू आहिनि त हू त जज आहिनि न, जज का बि इंटरप्रिटेशन ॾेई सघनि था। त मुंहिंजो ख़्यालु आहे त कंफ्लिक्ट वधी वियो आहे, झेड़ो वधी वियो आहे ऐं विदिन इंस्टीट्यूशन झगड़ो आहे ऐं इन झेड़े जा जेके रिपरकेशन ऐं जेके असरात आहिनि उहे इंतिहाई ख़तरनाक थींदा। उन जो मूंखे कोन थो लॻे त को जेका ही हुकूमत आहे उहा का उन जे लाइ का जेका स्मूथ सेलिंग होगी उहा बि जेका आहे का सुठे तरीक़े सां हुकूमत करे सघंदी, उन जे लाइ बि मुश्किलात ईंदा। छो त उन जी वॾे में वॾो मसइलो इहो आहे, खणी इस्टेब्लिशमेंट त उन्हनि खे क़बूल करे थी, तव्हां अचो हुकूमत करियो, सभु कुझु करियो, पर उन जी जेका मक़बूलियत आहे ख़ासि करे विदिन अवाम उहा घटिजी चुकी आहे। उहा मोरल अथॉरिटी उन्हनि वटि कान्हे। उन्हनि खे ख़बर आहे त हू 47 जी गवर्नमेंट आहे, हू ॾाढी माना उन्हनि वटि का अथॉरिटी कान्हे। उहे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा कानून ठाहींदा जंहिंजे मैंडेट खे तव्हां विञायो था, जंहिंजे मैंडेट खे तव्हां क़बूल करण लाइ तयारु कोन आहियो, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे तव्हां डिफाए कयो था, त अहिड़े क़िस्म जी कानून साज़ी मुंहिंजो ख़्यालु आहे, आउं पर्सनली सम्झां थो त उन खे अवाम क़बूल कोन कंदो, उन जो रिएक्शन ईंदो। ऐं ज़ाहिर आहे PTI बि ज़ाहिर आहे एतिरी मज़बूत पार्टी आहे ऐं उन जा माण्हू मौजूदु आहिनि, असेंबलियुनि में मौजूदु आहिनि, सेनेट में मौजूदु आहिनि, ॿाहिरि इंटरनेशनली उन्हनि जी जेका हिकिड़ी लॉबिंग आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे। सो इहो ॾाढो ॾुखियो थी वेंदो। ठीकु आहे, मुल्क हलंदा हीअं जीअं रिड़े पियो ईअं पियो हलंदो, पर इहा ॾाढी माना हिकिड़ी मुश्किल सूरत हाल हूंदी जंहिंमें हीउ मुल्क स्पेशली हिन जी जेका इकोनॉमी आहे उन बेस ते प्रोवाइडेड कंडीशन में हिन मुल्क जो हलणु ॾुखियो थी वेंदो।